ज़िले जेका वबा जा तालकनि जा ज़िलनि जा ऐं मुंहिंजा हमदर्द मुंहिंजा दोस्त मुंहिंजा भाई मुंहिंजो सभिनी खे अस्सलाम सभ खां पहिरियां पाण सभिनी ज़िले जो दोस्तनि जो इंतिहाई थोराइतो आहियां जन असां ते मुकमल एतमाद करे जंहिं असां ते एतमाद कई जी साईं इंतज़ार करे छॾी तव्हांखे तक़रीबन ब्रीफ करे चुको आहे। इन पूरे हिकिड़े मैकेनिज़म में सभिनी दोस्तनि जो साथ रहियो ऐं अॼु उन माण्हुनि जा बि नाला न खणंदासूं इहा नाइंसाफ़ी रहंदी उन में हिकिड़ो वॾो रोल रहियो। असांजो दोस्त आहे साईं बशीर अहमद मिठाणी ऐं मुंहिंजो भाउ आहे साईं ज़मीन अहमद ख़ान बुल्लो साहब उन्हनि हिकिड़ो बहितरीनु रोल अदा कयो जेको अॼु असां तव्हां अॼु सभु हिन मंज़िल ते पहुता आहियूं। असां दोस्तनि खे ॿुधाईंदा था हलूं असां हक़ीक़त में हाजी इब्राहिम जखराणी ग्रुप ऐं साईं इंतज़ार चलगिरी ग्रुप जी साईं फरमायो 2007 खां असांजो इतिहाद रहियो जेका हलंदो रहियो पर कुझु सबबनि जे करे असबाबनि जे इहे ग़लतियूं थियूं असां सभु उहे ग़लतियूं विछा विसारे अॼु ॿ जिस्म हिकु रूह आहिनि ऐं इंशाअल्लाह अज़ीज़ यूनिट खां वठी मरकज़ ताईं पाण गॾु हूंदासूं पाण दोस्तनि खे बि गॾु खणी हलंदासूं ऐं इंशाअल्लाह गॾिजी इलेक्शन लड़ंदासूं मुस्तक़बिल में। ऐं साईं ग़ुलाम रसूल मां साहब असांजे सिंध जो सदर आहे उहो अॻु में बि असांजो सदर हो हाणे बि असांजो सदर आहे। इंशाअल्लाह अज़ीज़ असां साईं जे साथ में उस्तादनि जे अज़ीम मुफ़ाद ख़ातिर 21 तारीख़ जेका वर्किंग कमेटी थी रही आहे इंशाअल्लाह तव्हां दोस्तनि खे यकीन ॾियारियो साईं ग़ुलाम रसूल जा हक़ मज़बूत करे उस्तादनि जे लाइ बहितरीन फ़ाइदेमंद जाम हिकमत में जुड़े उस्तादनि जी ख़िदमत लाइ बहितरीन फ़ैसिलो करे इंशाअल्लाह अॼु बि असां गॾु आहियूं मुस्तक़बिल में बि गॾु आहियूं ज़िले में बि गॾु आहियूं मरकज़ में बि गॾु आहियूं हींअर बि गॾु आहियूं इंशाअल्लाह आईंदे बि गॾु हूंदा जेको साईं इंतज़ार जो मरकज़ जो फ़ैसिलो हूंदो इंशाअल्लाह मां साईं सां कुले में बि गॾु हलंदासूं असांखे इंशाअल्लाह वरी कोई फ़र्क़ु न हूंदो। मूंखे यकीन आहे पंहिंजे दोस्तनि ते मूंखे फ़ख़ुरु आहे पंहिंजे दोस्तनि ते त हुन हमेशह असांखे इज़त ॾिनी आहे हमेशह असांखे लभे कयो आहे ऐं इन उमेद सां त हिन साथ में असांजो साथ ॾींदा रहंदा ऐं असांखे इंशाअल्लाह मामिली थींदा ऐं असांखे एतिरो मज़बूत कंदा जीअं असां वधीक उस्तादनि जी ख़िदमत करे सघूं पंहिंजे जेका बाबा जी उस्तादनि जी ख़िदमत कयूं पंहिंजे सिंध जे उस्ताद तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी अलाह ताला सभिनी खे शाबाश।